अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PIA जे केतिरनि पायलट्स जा लाइसेंस जाली आहिनि, केतिरा पायलट्स ग्राउंड कया विया, ग्राउंड कयो वियो बि आहे या न, कुझु बि वाज़िह न आहे। वफ़ाक़ी वज़ीर बराए हवाबाज़ी 264 कमर्शियल पायलट्स जे लाइसेंस खे जाली करार ॾेई छॾियो। इन ई इंकशाफ़ खां बाद मुबैना तौर PIA इंतिज़ामिया लाइसेंस जे इल्ज़ाम में PIA 150 पायलट्स खे ग्राउंड करण जो ऐलान बि करे छॾियो, पर ज़रियनि मूजिबि अहिड़ी का बि फ़हरिस्त ठही नाहे। कोरोना जो ख़तरो अञा ताईं टरियो नाहे, एहतियात न कयो वियो त हालात ख़राब थींदा। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ख़बरदार करे छॾियो। हुन चयो त पाकिस्तान में 30 जून ताईं कोरोना केसनि जो तादादु 2.25 लख ताईं पहुची वेंदो, मगर असीं बहितरीन अंदाज़ सां अॻिते वधंदासीं। जिते कोरोना जो घणो फैलाव आहे उते स्मार्ट लॉकडाउन आहे। SOPs ते अमल दरामद न करण वारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो टेलीफोन तर्जुमान नून लीग मरियम औरंगज़ेब चयो त ॿिन्ही रहनुमाउनि जे विच में मुल्क में दरपेश सूरत हाल ते कुल जमायत कॉन्फ्रेंस घुराइण ते मुशावरत थी। शहबाज शरीफ़ साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी जे लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार ख़याल कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी शहबाज शरीफ़ जे जल्द सेहतियाबीअ जी दुआ कई। वज़ीर आज़म इमरान खान जो मुज़फ़राबाद जो दौरो। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर जे सदर वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर सां मुलाक़ात कंदो। LOC जे वेझो आबादीअ जे लाइ इमदादी पैकेज ऐं एहसास प्रोग्राम जे तहत इमरजेंसी इमदादी पैकेज जो ऐलान बि कंदो। वज़ीर आज़म इमरान खान मुज़फ़राबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे कराची क़ाइदाबाद में ट्रक जो रक्षा खे टक्कर, जंहिंजे नतीजे में रक्षा ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल नियो वियो ऐं जॾहिं त ट्रक ड्राइवर फरार थियण में कामयाब। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मामले जी जांच शुरू करे ॾिनी। हेस्को XCN नवाब शाह इंसाफ़ बिरोई ऐं हेस्को दौड़ जे ज़ियादतुनि जे ख़िलाफ़ ॻोठ हाजी ग़ुलाम रसूल ज़रदारीअ जे ॻोठाणनि एहतिजाज करे सख़्त नारेबाज़ी कई, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त वापडा अमलो पंहिंजी ज़ाती रंजिशूं रखण सबबि असांखे असांजे इलाइक़े जो ट्रांसफार्म वापसि न आहे करे रहियो। कुझु माण्हू बिल न पिया अदा कनि, जंहिं सबबि असां सभिनी जी लाइट पिणु कटी वई आहे। जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असीं आला इख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांजो खयल ट्रांसफार्मर वापसि करे बिजली बहाल कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ पुलिस मोरो पुलिस तफ़्तीश जे दौरान क़त्ल जे ॾोह में गिरफ़्तार जवाबदार माशूक अली ज़रदारीअ जे निशानदहीअ ते हिकु बिना लाइसेंस पिस्टल ऐं राउंड हथ करे केस दाख़िल करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।